अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु ते अबू बकर जो नालो कीअं पियो, सिद्दीक जो लक़ब कीअं मिलियो, अतीक जो लक़ब कीअं मिलियो, या लक़ब पोयां दोस्त आहिनि उहे ॿुधाईंदा। मां बसि कुझु ॻाल्हि हिकिड़ी तोखे ॿुधाए हलां त मुंहिंजे सुहिणे सिद्दीक अकबर सां प्यार कजां, दुश्मनी न कजां। तवज्जो कर, इंतहाई क़ीमती जुमला थो चवां। सुने अबू बकर सिद्दीक सां प्यार कर, दुश्मनी न कजा। याने सुने अबू बकर सिद्दीक के जुबान सां न ईज़ाइजा। सुने सैयदना सिद्दीक अकबर के जुबान सां न ईज़ाइजा। छो त अबू बकर सिद्दीक उहो आ जेके नागुब ईज़ाईंदो आ त उन जी तबीयत मुंहिंजो मुस्तफ़ा पुछंदो आ। जुमले दे गौर कर, अबू बकर सिद्दीक के पंहिंजे ज़ुबान सां न ईज़ाइजा। छो त सैयदना सिद्दीक वो अबू बकर सिद्दीक जेके इंसान त छा पर जे नागुब ईज़ा ॾींदो आ त उन जी तबीयत मुंहिंजो करीम इमामुल अंबिया पाण पुछंदो आ। जे तूं ज़ुबान सां ईज़ाईंदे तबीयत मुंहिंजो मदीने जो ताजदार पुछंदो। यादि रखी छॾिजां, कबर में भी सहारो मुस्तफ़ा जो आ, अशर में भी सहारो मुस्तफ़ा जो आ। मुझे महबूब जो उहो प्यारो आ जेको अबू बकर सिद्दीक जे इश्क वारो आ। यादि रखी छॾिजां, सैयदना सिद्दीक अकबर खे डंको तना हणंदो आ पर जवाब दे उन ज़ख़्म ते मरहम केरु हणंदो आ। जवाब दे मुसलमान, डंको त सुणे सिद्दीक अकबर खे नाग हणंदो आ पर उन नाग जे ज़हर वारी जगह ते उन ज़ख़्म जे मथां मरहम केरु लॻाईंदो आ। चओ मदीने जो ताजदार लॻाईंदो आ। अञा मूंखे चवण दे ताजदार मदीना जा आशिको ज़ख़्म जे मथां मलम त सभु को लॻाईंदो आ, मुंहिंजे करीम आका मलम कोन लॻायो आ। छा लॻायो आ? उहो पाक लुआबे दहन जो खारे खूह में पवे त खूह मिठड़ो थी दुनिया खे प्यारींदो आ। लुआबे दहन जो नंढड़े खाधे में मुंहिंजो मुस्तफ़ा करीम लुआबे दहन विझे एतिरो खाधो थी वञे जो सहाबा खाई खाई थकिजी पवन, खुटण जो नालो नाहे। अञा आख़िरी जुमिलो इन मौज़ूअ ते चई अॻिते हलां। हिन वक़्त मां फ़क़ीर आशिक़ राजपर ताहिरी आयो त पटीदन शहर ज़िले नौशहर फिरोज़ मां मेहमान कहजो हा। चो मोहम्मद ईसा गाहे वारन जो अदा कहजो मेहमान हा कंहिंजे तॾे ते हा भला हींअर मां इज़त कंहिंजी हा ॻाल्हाईंदा छो? सिंधी माण्हू ॿुधायो कंहिंजी इज़त हा? गाहे जन जी, तमामु गाहे जा बिरादरीअ जी आहियां। हिते न मूं ते केरु चीच खणे गाहे जा बिरादरीअ वारा हुन जी बाह कटींदा या कोन कटींदा? जवाब ॾियो, जवाब ॾियो। कटींदा न? चवंदा ख़बरदार थी, असांजे अंगण ते आयो आ, असांजे सहन ते वेठो आ, असांजो मेहमान आ, इज़त असांजी आ। हिन राजपर उते भले राजपर हिन जा हुजनि पर हिते असांजो मेहमान आ। पोइ मां तोखां तो सवाल कयां, अॼु बि मुंहिंजो सुहिणो अबू बकर सिद्दीक पंहिंजे घर में सुतल या मुंहिंजे मुस्तफ़ा जे घर में सुतो पियो? सोची समझी पो जवाब दे। अज भी सुनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घरड़े में न मुझे मुस्तफ़ा करीम जे घरड़े में सुतो पियो आ। मूंखे ॿुधा त अबू बकर इज़त कंहिंजी आ? जवाब दे।
सोची समझी जुबान हलाए जा, सोची समझी जुबान हलाए जा। सुने अबू बकर सिद्दीक जे शान में कुछ भी न ॻाल्हाए जा, न त निमाज़ूं भी दई हलियूं, रोज़ा भी दई हलिया, ख़ैरातूं कुछ भी कोन बचंदई, छो त जंहिंसां मुस्तफ़ा कावड़बो आ मुंहिंजो ख़ुदा उन ते कॾहिं भी रहम कोन फरमाईंदो आ। याद रखी छॾ, सोणो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु हिक रात मुंहिंजो करीम आका जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, छो त कुछ मोटियूं मोटियूं ॻाल्हियूं छॾिया बि मूंखां पंहिंजो प्रोग्राम हलणो आहे न सही, ॻाल्हायो त सही सची माशाअल्लाह माशाअल्लाह। बस मां थोड़ी थोड़ी ॻाल्हियूं कयां जेके मशहूर आहिनि उहे न भला थोड़ी पंहिंजे अंदाज़ में कयां। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात अम्मा आयशा सिद्दीका सोणीअ जे रान मुबारक ते आरामी छाते जवाब ॾे, ॻाल्हि ॻाल्हि जवाब ॾे छाते। तवज्जो कर मुसलमान, तू भी पंहिंजे घर वारीअ जे कॾहिं हिन रान ते मथड़ो रखी निंड इन नियत सां कर त मुंहिंजे महबूब जी सुन्नत याद रखी छॾ मुसलमान। अगर चाही तो तुझे घर में बेबरकताई खत्म थे, अगर चाही तो तुझे घर जो बीमारियों खत्म थियन, अगर चाही तो तुझे घर में जेको टेंशन खत्म थी वञे, तुझो घर जन्नत बणजी वञे, कुछ भी न कर मुझे मुस्तफा जे सुन्नत ते अमल कर, मुझे महबूब जे शरीयत ते अमल कर, तुझो जन्म थियल घर जन्नत थी वेंदो। मुझे मुस्तफा जो सुन्नतूं ॾुखियूं न आहिनि, सवले में सवली जेतिरी मुझे मुस्तफा जी ज़िंदगी आहे एतिरी कंहिंजी बि कान्हे का। हिकिड़ो मिसाल ॾे जेको अॼु ॾींहं ते तो न कयो हुजे, ख़ुदा करे मन करे वठी, छो तो ही ॻाल्हियूं ॿुधायई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम में हिकिड़ो हूंदो हो मशकिरो, पेर दा थोड़ो ॻाल्हायो, थकिजी पिया माउथा न थकिजी पिया पोयां चवंदा वारो कर जान सां, ईअं न कयो, हेॾो पंध करे मां कुछ त ॿुधायां। हज़रत मूसा कलीमुल्लाह जे दौर में हिकिड़ो मशकिरो हूंदो हुयो, मशकिरे जो कमु कहिड़ो, माण्हुनि खे खिलाइण, माण्हुनि खे खिलाईंदो हुयो, मगर अहल हज़रत मूसा जी कंदो हो। लठड़ी बि उन वांगुरु खणंदो हो, पंहिंजो चहिरो बि उन वांगुरु बनाईंदो हो, पंहिंजो अंदाज़ बि उन वांगुरु कंदो हो, माण्हुनि खे खिलाए दाद वठंदो हो, का मोहबत न हुई, मिड़ई बचन जो रोज़ कंदो हो, पेट पालींदो हो। जॾहिं उहो दुनिया छॾींदो आ, मुंहिंजो रब चवंदो आ मुंहिंजा सुहिणा कलीम वञी इन जी नमाज़ पढ़ाए, मां रब इन खे मुआफ़ करे छॾियो। दुनिया चवंदी अल्लाह जा नबी हिन त सॼी ज़िंदगी तोते ठठोलूं कयूं, तुंहिंजूं आहलूं कयूं, बेनियाज़ रब फरमाईंदो आ ओ मुंहिंजा सुहिणा नबी, बेशक दुनिया खे मश्किरी करे खिलायई, पर पंहिंजे जिस्म जो अंदाज़ त तो जहिड़ो बनाई। रुॻी कंहिंजी अखि न तुंहिंजे महबूब जहिड़ी हूंदी आहे, छा चवंदो भई क़ुर्बान वञा तुंहिंजे अखि जे मथां, छो त तुंहिंजी अखि मुंहिंजे महबूब जी। रुॻी पुट जे चहिरे जहिड़ो न तोखे मदीने में माण्हू मिले त उते बि भाकुर पाए चवंदेसि यार आहीं त लाइ केरु, पर तुंहिंजो मुंहुं मुंहिंजे बचिरे जहिड़ो आहे, ठीकु आहे न। यानी जंहिंजी जंहिंसां निस्बत हूंदी आहे उहो उन सां प्यार कंदो आहे। त पोइ ॿुध, मुंहिंजो मदीने जो साईं अची रहियो आहे। अम्मा आयशा सिद्दीक़ा का सोनी पानी पी रही है, छा पी रही है? अम्मा आयशा सिद्दीक़ा सोनी पानी पी रही है। मुझे करीम आका फरमायो ओ मां मुस्तफा जी मिठड़ी कुंवर, इन पानी जो अधु पचाए जा, इन पानी जो अधु पचाए जा, मां मुस्तफा तुझी ओ पर पीण थो चाहियां। तवज्जो कर, ज़ाल जे ओबर के ऐब समझण वारा, ज़ाल जे ओबर के हकीर नज़र सां ॾिसण वारा,
मुझो महबूब मुस्तफा जो नूर अला नूरा करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक हयात तय्यबा जे हिक हिक लम्हे में मुसलमान तुझे ला अल्लाह जे ज़ात छोटकार जो ज़रियो बनायो मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकत अम्मा आयशा सिद्दीका के फरमायो आयशा इन पानी मां अठ बचा अम्मा आयशा बचायो मुझे मुस्तफा करीम थाल पांजो प्यालो हथड़न में खड़ी करे पांजे प्यारी कुआर के इरशाद केड़ो फरमायो मुसलमान गौर साबुद मुझे मुस्तफा फरमायो आयशा दे खबर इन प्याले में केड़ी जगह ते तो मुंह रखी पानी पीतो आ मां मुस्तफा उन जगह ते पाक लबड़ा रखी पानी पियण तो चाहे करीमा का जे हिकमत दे निहार मुझे मुस्तफा करीम दे निहार मां अज तो का पूछा तो कोई भी तव्हां या असामो पांजे घर वारी सा या प्यार जी इंतहा है या न जवाब दे जे कने न को पांजे घर वारी सा एतरो प्यार करे खुदा तो घर जन्नत बनबो या कोन बनबो गला गला ओ पांजे घर के जन्म बनाइण वारा परावन माड़न के दिसी करे पांजा कखा वा घर रहण वारा कर मुझे करीम मुस्तफा जी शरीयत ते अमल कर सुन्नत ते अमल कर तो जो घर जन्नत थे तो या न तो थे गाल रहजी न वने आका करीम अम्मा आयशा सिद्दीका जे रान मुबारक ते आरामिया चंद्र लिकला आसमान में तमाम सितारा जाहिर हन तमाम सितारा गला गला तमाम सितारा जाहिर हन मदीने जे मीर फरमायो आयशा जी मुझा आका आसमान में सितारा हाँ मुझा आका अड़खुट हन मुझे मदीने जे मीर फरमायो मुझे उम्र जूने क्यों आसमान जे सितारन खां भी घड़ियूं हन या गाल बुधी थे लेकिन मां मकसद को बयान तो कया मकसद ने तवज्जो करे मदीने जे ताजदार जा गुलाम दौरे जदीदा साइंसी दौरा दुनिया तरक्की करे चुकी है दुनिया चंड तई पहुंची चुकी है लेकिन अज दिए तई दुनिया जो कोई हिकड़ो भी साइंसदान आसमान जा सितारा गणे ने खारे कहे दावा कहिया गला गला कहे दावा कहिया हर किसका न कहिया तो मां तो के पूछा तो तदे खबर मुझे महबूब मुस्तफा करीम आसमान जा सितारा गणिया या कोन गणिया जवाब दे जे कने तू चवी तो तक कोन गणिया जे तू चवी तो तक कोन गणिया त पो जवाब दे उमर फारूक जे ने किनला मुझे मुस्तफा ये की फरमायो जे कदे चवी तो तगणिया त पो कबूल कर त मुझे मुस्तफा का जकरे आसमान जा अणखुट सितारा परे नाहिन त गाहे जा तू वरी केड़ो परे आ मुके जवाब दे उमर फारूक इबादत पांजे मुहसा कई का मक्के में कई का मदीने में कई का जंगल में कई का जबल में कई का रात जो कई का असर जो कई मुझे मुस्तफा करीम के पाजे सहाबी जे हिक हिक ने किए जी खबर आया न जवाब दे मुझे को मुस्तफा पाजे सहाबा जे हिकड़ी हिकड़ी ने किए के जाने थो ओ मोहम्मद ईसा गाहे जा ओ मोहम्मद सालेह ओठा ओ गाहे जा बिरादरी वारा मानो मुझो ओ मुस्तफा तमा जे हिन महफिल के भी जाने थो सुभान अल्लाह असीसा ने मन वधण दे मुखे अम्मा आयशा सिद्दीका उन जे चेहरे ते कुछ अजीब आसार थिया महबूबन फरमाया आयशा कुछ पुछण थी चाही हा मुझा आका पुछण थी चाहिया त मुझे दिल पर बाबा सुने अबू बकर सिद्दीक कुरानी जो मकाम केड़ो होंदो जने त सुने उमर जो ने क्यों हेतिरियो घड़ियो जवाब बुध मदीने जे ताजदार फरमायो सजी कायनात जे ईमान वारन जे हिकड़े पासे मुझे अबू बकर जे खार वारी रात जो बसर उन खा भी खड़ो सुभान अल्लाह
तवज्जो कर मुसलमान, अबू बकर सिद्दीक जे गार वारी रात कायनात जे नेकिन जे वज़न खां घणो वज़न इहो कंहिंजे ज़ुबान मां जवाब निकितो आहे जंहिंजे लाइ क़ुरान फरमाईंदो आहे वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। जेका ज़ुबान मुझे मुस्तफ़ा जी हूंदी आहे, जो ज़ुबान मुस्तफ़ा जी फरमान मुझे रब जो हूंदो आहे। पोइ यकीन कर ऐं मूंखे चवण ॾे त मुंहिंजो मुस्तफ़ा आसमान जा सितारा बि ॼाणे थो, सुणे उम्र जूं नेकियूं बि ॼाणे थो। काइनात में ईमान वारा क़यामत ताईं ईंदा या कोन ईंदा, जवाब ॾे। क़यामत ताईं काइनात में ईमान वारा ईंदा, उन्हनि जे नेक मुस्तफ़ा ॼाणे थो। अबू बकर जे गार वारी हिक रात जो वज़न बि मुंहिंजो मुस्तफ़ा ॼाणे थो। जेको गुलामन खे एतिरो ॼाणे थो सुञाणे थो उनखां कोई ॻुझो कोन्हे को। अज़ीज़ान मन ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी वेंदी, राति ढलंदी वेंदी, मां घड़ीअ ॾे थो ॾिसां त मूंखे सुबुह जा 6 यादि था अचनि त मां 6 बजे बि घर पहुचंदुसि या कोन पहुचंदुसि, छो त 7.5 कलाकनि जो सफ़र आहे। छा कयां, दिलि ॾाढो चवे थी ॻाल्हायां, लेकिन सफ़र आहे, छा कयां, मजबूरी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंशा मूंखे अंदाज़ो न हुयो, असांखे ॿुधायो वियो त ठटे खां वेझो आहे ॻोठ, 2-3 किलोमीटर ते हिन फ़क़ीर खां अता मोहम्मद खां पुछो अॼु जो पंधु कयोसीं। हिकिड़ो दफ़ो साईं पीर कोडारे ते पंधु कयोसीं, उहो यादि आहे, ॿियो अॼोको पंधु बि यादि आहे। माशाअल्लाह, अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वो दादलो, वो लाडलो, वो प्यार वारो सहाबिया। ओ मुझा अता हबीबन पूछो अबू बकर जी मुझा आका बे खबर का तुझे दिल जी तमन्ना। हाँ मुझा आका हिकड़ी तमन्ना है, अखियूं अबू बकर जो हुजन, चेहरो मुझे महबूब मुस्तफ़ा जो। या कंहिंजी तमन्ना है जो तमन्ना है अबू बकर सिद्दीक, ओ मदीने जे ला दाहू करण वारा, मदीने जे ला दाहू सिद्दीक़ अकबर जी सुन्नत पियो अदा करी। ए जेको हितों वेही कूकू थो करी, रड़ियूं थो करी, मौला मदीनो, मौला मदीनो। उन मदीने वारे मीर जे गुंबज़ खज़रा जा आशिक, उन गुंबज़ खज़रा वारे महबूब जे चेहरे ला अबू बकर इए दीवानो हूंदो हुयो जीअं अॼु तूं छर छंग में दीवानो लॻो पियो है। बीमार हुई माइट वीचारो ॾाढो बीमार हो। माइट चवनि संतो खे डॉक्टर ॾे खणी हलो, हुन ॾे खणी हलो। मूंखे डॉक्टर ॾे छो था खणी हलो? बाबा तूं चङो भलो, चङो भलो डॉक्टर ॾे कोन थींदुसि, चङो भलो थींदुसि, मूंखे मदीने खणी हलो। शेर चढ़ी आयो आहे, पढ़ा बिस्मिल्लाह भाई। मुझे दर्दन जी भी मुके हर हर छो था हकीम।